मिनद्दहर लम यकुन शैअन मज़कूरा इन्ना खलक़नल इंसान मिन नुतफ़तिन अमशाजिन नब्तलीह फजअलनाहु समीअन बसीरा। रब जो शान समीओ बसीर ऐं बांधे जे लाइ फरमाई समीओ बसीर समा ऐं बसर ॿुधण ऐं ॾिसण प्यारे हबीब ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व असहाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। दोस्तों, रब करीम जी ज़ात बरकात जे हिकिड़ाई जी अल्लाह ताला जे तौहीद जी रब करीम जे वहदानियत जी ॻाल्हि पई हले। इंशाअल्लाह ताला हिन खां पोइ जेको ॿियो नंबर ईंदो वो सरवरे कौने महबूबे ख़ुदा जी रिसालत मुतअल्लिक़ हूंदो। हिन नंबर में तौहीद ख़ुदा छो त आम इहो प्रोपेगेंडा कई वेंदी आहे। सुन्नी अलाह जो शान ई कोन लॻाइनि, सुन्नी रब जी तौहीद कोन मञीनि, हथ राॻू शिरको घणे सुन्ननि जे मथां लॻाए वेंदो आहे। पर न, असांजो ईमान साफ़ आहे, असांजो अक़ीदो क्लियर आहे, उन में को बि शक न आहे, शुबहो न आहे। मुंहिंजे मालिक जी हिकिड़ाई वहदानियत ॿुध अल्लाह जे प्यारे हबीब जे ज़ुबान में। मुस्लिमीन पहिरियों मुस्लिमन में मां आहियां। इन अव्वलियत वॾा साबित थिए थो त मुस्तफ़ा पैदाश में बि अव्वल आहे, हर शइ में हबीब जी अव्वलियत मुक़द्दम आहे। अल्लाह ताला जे महबूब खे अव्वलियत अता फरमाए छॾी आहे। क़ुरान पाक जी ॿी आयत अल्लाह जी ज़ात बरका फरमाए पंहिंजे पाक कलाम में अम जालू लिल्लाहि शुरका खलक़ू का खल्क़िही फतशाबहल खल्क़ु अलैहिम। रब ॾिसो भला मूंसां जेके काफ़िर ॿिया शरीक बनाया आहिनि उन्हनि का मख़लूक पैदा कई आहे छा जो ही मुंहिंजी कहाणी त ख़ुदा जी कहिड़ी ॿियनि जी कहिड़ी अब ॿिए कंहिं का शइ पैदा कई आहे छा न। अम जालू लिल्लाहि शुरका आया कयूं अल्लाह जे लाइ शरीकनि खे खलक़ू का खल्क़िही जो उन्हनि ख़ुदा वांगुरु कंहिंखे पैदा कयो आहे फतशाबहल खल्क़ु अलैहिम वो हिन जे मथां ख़ल्क़ मुझी पई आहे, शक में पइजी आहे त ही कंहिं पैदा कयो आहे, ही कंहिं पैदा कयो आहे। जॾहिं ॿियो को बि पैदा करण वारो न आहे त केरु आहे? कुलिल्लाहु ख़ालिक़ु कुल्लि शै। फरमाया मुंहिंजा हबीब त हर शइ जे पैदा करण वारो अल्लाह आहे। वाहिद वहदहु ला शरीक लहू आहे, उन जो शान कहिड़ो आहे। वहुवल वाहिदुल क़हार ऐं हू हिकु आहे कहार ग़ालिब आहे। कहर जी माना ग़लबो आहे, सभु कंहिंजे मथां ग़ालिब आहे, उन जे कंहिंजो ग़लबो न हलंदो आहे। हबीब करीम जी ज़ात बरकात उम्मतनि खे अल्लाह जे क़ुर मां सम्झायो त रब करीम जी ज़ात बरकात हिकु आहे आहे बि हिकिड़ी औरत वाक़ियो कई भेरा बयान थी चुको आहे त वीचारे खे हथ में घेरो आहे, सुट कते थी पई, को काफ़िर ते घर मां लंघियो चएसि थो अम्मा तूं कहिड़े अक़ीदे वारी आहे? फरमाई मुंहिंजो अक़ीदो इस्लाम। इस्लाम में बुनियादी अक़ीदो कहिड़ो आहे? शहादतु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। हिन ॻाल्हि जी शाहिदी ॾियण त को बि माबूद बिल हक़ न आहे सवाइ हिकु अल्लाह जे ऐं बेशक मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। नबी साईं अल्लाह जो रसूल आहे। फरमाए हा भला अमा अवल त अल्लाह जी ज़ात बाबरकात ला मूंसां ॻाल्हा, तूं चईं थी अल्लाह आहे तस्लीम करीं थी? फरमाए थी हा मां तस्लीम कयां थी। अमा हर ॻाल्हि ईअं तस्लीम न कबी आहे, कंहिं ॻाल्हि जे लाइ सबूत खपंदो आहे, दलील खपंदो आहे। कीअं थी चई त अल्लाह आहे तोर सबूत कहिड़ो आहे, दलील कहिड़ो आहे? चाहे थी ॻाल्हि ही आहे त मुंहिंजे हथ में जेको ढेरो आहे जंहिंसां मां सट कटींदी आहियां, ॿिनि दलीलनि जी त मूंखे ॼाण घटि हूंदी, पर ही वॾो दलील आहे त अल्लाह आहे। ढेरो सुट कटण वारो दलील आहे त अल्लाह हुनजो अकुल कमु न पियो करे, निहारे पियो। मां इहो वरी कीअं? फरमाए अकुल खां कमु वठ, ही ढेरो तॾहिं थियो फिरे जॾहिं मां फेरायां थी। हिन जे फेराइण वारी आहे तॾहिं फिरी रहियो आहे। वो सिज खे हलाइण वारो, चंड खे हलाइण वारो, ओभारण लाहण वारो, ख़ल्क़ खे हलाइण वारो, कायनात खे वजूद ॾियण वारो, इहो बि को आहे। जॾहिं ढेरो मूं फेराइण वारी खां सवाइ फिरे नथो त जहान हलाइण वारे खां हलंदो किथां? मुंहिंजो दलील आहे त अल्लाह आहे।
न हुजण जी ॻाल्हि ई कान्हे। ही भला पोइ 2 टे हुजनि, हिकिड़ो थियो चयो खणी 2 टे आहिनि, ही 2 टे बिना आहिनि, आहे बि हिकिड़ो। दुरूद पढ़ो हबीब करीम ते। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहल बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। वरी दुरूद मुझे आप अल्लाह आहे बि हिकु दलील कहिड़ो आहे कि इहो ई मुंहिंजो ढेरो दलील आहे त हिकिड़ो आहे। इहो वरी कीअं दलील आहे कि हिन खे जेकॾहिं 2 टे ॼणा वठूं, हू होॾां छिके हू होॾां छिके त छिॼी पवंदो, रही पवंदो। कि अलाह 2 टे हुजनि, जहान रही पवे, हा, पर 2 टे न आहिनि, हिकिड़ो आहे। सारी दुनिया हुनखे झुके थी, सारी दुनिया हुनखे सजदो थी करे, सारी दुनिया हुन ॾे निवड़े थी, ऐं उन जे झुकण सां इंसान कामिल थींदो आहे। हिते फरमाए थो छा खे वञी छो असीं दुनिया में पुछड़ा थियाऊं, परेशान थियाऊं, सिर्फ़ इन जे करे जो असां पंहिंजे मालिक जी हक़ीक़ी मुहबत ऐं कामिल तवक्कुल जेका हूंदी आहे उहा छॾे ॾिनी। जेकॾहिं इहा हुजे त बे इंतिहा महिरबानी थियनि। पखियुनि खे रिज़्क़ ॾे थो, मच्छियुनि खे रिज़्क़ ॾे थो, दरंदनि खे रिज़्क़ ॾे थो, हजर खे पाले थो, असांखे कोन छॾींदो, पर असांजे नफ़्स असांखे भुलायो आहे, गाफ़िल बणिजी विया। फरमाए थो छा खे वञी छो बेली थी ॿियनि जो वठ कंजक करीम जी जग जो वाली जो साखो हूंदो सोज जो इश्क अल्लाह थी। पर दुनिया सब दरिया को तारो तंहिं में के लहर ने मंझि लुढ़ी विया के तालिबिन तोड़ा, पर जन इश्क सां अल्लाह लहर न लोॾे उन्हनि खे। हिकु अल्लाह जी ज़ात आहे, बरकात जे मथां मुंहिंजो ईमान। उन औरत खे बि अकुल आहे जेका सम्झाए थी, उन काफ़िर खे तस्लीम थी कराए। अल्लाह आहे बि हिकु, अकुल सां कमु तॾहिं बि आहे, जेकॾहिं क़ुरान खे ॾिस तॾहिं बि आहे, ऐं आहे बि हिकु। वहदहू ला शरीक लहू, ये सिंध जे मशहूर कामिल वली भिटे सुने सम्झायो। तो मैं तो चओ तूं अल्लाह हे कहिड़ो, केॾी तौहीद बयान कई थी। चओ तूं अल्लाह हे कहिड़ो बीवाई मां सिख, हिकु अल्लाह आहे, घणा न आहिनि। चा तूं अल्लाह हे कहिड़ो बीवाई मां सिख, लिखियो वेठी लिख अखर इहो ई मन में। हा, अल्लाह जे वलियनि जे दरबारनि ते वञनि या नबी सोने खे सॾण, महबूब ख़ुदा खे पुकारण, इहो शिरक न आहे, कुफ्र न आहे, नाजाइज़ न आहे। इहो अल्लाह जे तौहीद जो तरीक़ो आहे, जो हक़ीक़ी मारिफत, हक़ीक़ी तौहीद, हक़ीक़ी मुहबत तॾहिं हासिल थींदी आहे जॾहिं माण्हू अल्लाह जे प्यारनि सां पेच पाईंदो आहे, उन्हनि जे सीननि मां मुहम्मदी नूर ईंदो आहे, पोइ ख़बर पवंदी आहे त तौहीद छा आहे। इहो शिरक न आहे, इहो कुफ्र न आहे। इन मौज़ूअ ते इंशाअल्लाह जुदा ॻाल्हाइबो। हिते एतिरो अर्ज़ु करणो आहे त नौजवानो, तव्हांजो ख़ुदावंद जे करीम जा इनकारी थी बीह रहिया आहियो, तव्हांजो अल्लाह जे वजूद खे नथा मञो, ऐं चओ था त नऊज़ बिल्लाह मौलवी मुलनि जो दड़को आहे। न, ही हक़ीक़त आहे जंहिंखां दुनिया जा वॾा वॾा काफ़िर बि इनकार करे नथा सघनि, मजबूर थी वञनि था त का कुवत आहे जेका जहान खे हलाए थी। रूस वारा बहिरिया आहिनि, ख़ुदा ते न मञीनि, पर हलंदे 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 हिकिड़ो डॉक्टर दहिरियो आहे। हिकिड़े दोस्त खां पुछो त डॉक्टर साहिब तव्हां अलाह खे मञी कोन था, भला कॾहिं तव्हांखे ख़ुदा यादि ईंदो आहे? हू दिलि जो डॉक्टर आहे, दिलि जो ऑपरेशन कंदो आहे। उहो मञे पियो ख़ुदि त जॾहिं कंहिं माण्हू जे दिलि जो ऑपरेशन कंदा आहियूं ऐं हुनजी दिलि कढी ॿाहिरि रखंदा आहियूं त पोइ उन वक़्तु असांखे अलाह यादि ईंदो आहे त ख़ुदा करे त मरे न बची पवे। उन वक़्तु असीं छॾींदा आहियूं या अल्लाह ख़ैर सां ही ऑपरेशन कामयाब वञे, सही दिलि लॻी वञे, ग़लति न वञे, त केॾो बि मुनकिर हुजे, हली 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 नेठि हुनखे मञणो थो पए त अल्लाह आहे। ऐं तव्हां मुस्लमान जो औलाद, अवां मुस्लमान, अवां कलमी पढ़ण वारा, अवां नबी सोने जा उम्मती, अवां ते अल्लाह ताला महिरबानी कई, अवां जो दहरिया थी वञो, अवां जो इनकार करे वेही रहो, त हीउ तव्हांजे ज़वाल जो निशान आहे, हीउ तव्हांजे तबाही जो निशान आहे, हीउ तव्हांजे बर्बादी जो निशान आहे। मुझे सुहिणे नबी करीम जी ज़ात आहे, बरकात की तरफ़ महबूब, तूं ऐलान कर, कहिड़ो ऐलान कर, कुल इन सलाती व नुस्की
व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीक लह व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन। मुझा हबीब चयो त सब मुंहिंजी ज़िंदगी जा मामला अल्लाह जे हवाले हन। मुंहिंजी निमाज़, मुंहिंजी हज जा हकाम, मुंहिंजी ज़िंदगी सल्लम तस्लीमा दुरूद शरीफ वारे हबीब ते। कुल इन्ना सलाती व नुस्की व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीका लह व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन। मुझा महबूब तो ऐलान फरमाए ऐं नबी सो छा ऐलान फरमायो पंहिंजे पाक हदीस में पाण फरमाइनि था उमिरतु अन उकातिलन नास हत्ता यशहदू अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। याद रखो अजीब अजीब नुक्तो आहे। आम जेके मुस्लमान आहिनि उन्हनि खे इहो ज़हन में विहारियो वेंदो आहे त भई मुस्लमाननि लड़ायूं कयूं, ख़ुसूसन हज़रत अमीरुल मोमिनीन सय्यदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु कई मुल्क फतह कया। पोइ दहरिया काफ़िर अल्लाह जे न मञण वारा माण्हुनि खे छा था कनि? हज़रत अमीर उमर ज़ुल्म कयो, ॻोठनि जे माण्हुनि खे ज़बरदस्ती मुस्लमान बनायईं, माण्हुनि खे अल्लाह जे ज़ात बरका जे दीन ते आंदई, कलमो शरीफ़ पढ़ाई, हक़ जी ॻाल्हि छो ॿुधाई, इहो ज़ुल्म हो चढ़ायूं करे जंगियूं करे वरी माण्हुनि खे मारियो। मां अर्ज़ कयां जेकॾहिं उन दहरिए जेको अल्लाह खे नथो मञे उन जो जेकॾहिं को माण्हू हक़ ज़ायो करे, हक़ गसब करे त छा ई उन सां विढ़ण जो हक़ रखे थो या न? ॻाल्हायो रखे थो? भई तुंहिंजी हिकिड़ी शइ आहे, तोखां जेकॾहिं को गसब थो करे, तोखां को खसे थो, तुंहिंजो हक़ आहे जो उनखे तूं दफ़ा करीं, उनखे तूं विढ़ी, उनखे तूं हटाई, उनखे तूं पोइते करीं, उनखां तूं हा शइ छॾाई। पर जेकॾहिं तोखां का शइ गसब कई वञे ऐं तूं उनखे हटाइण लाइ धक हणी त माण्हू चवंदा त तूं ग़लति आहीं? न, माण्हू छा चवंदा? सही आहे, पंहिंजे हक़ लाइ विढ़े थो। दोस्तो जहिड़ी तरह तुंहिंजी शइ तुंहिंजो हक़ आहे, ईअं अल्लाह खे हिकु चवणु, अल्लाह जी इबादत करणु, अल्लाह जे अॻियां झुकणु, अल्लाह जी ज़ात ॾे तवज्जो करणु, अल्लाह खे पंहिंजो अल्लाह चवणु, ही वरी अल्लाह जी ज़ात बाबरकात हक़ आहे बांधंदी मथां। जेको अल्लाह खे नथो मञे उहो अल्लाह जे हक़ जो इनकार थो करे, बल्कि अल्लाह जे हक़ जो ग़ासिब आहे, उहो हिकिड़े क़िस्म जो ज़ालिम ज़ुल्म थो करे जेको रब करीम जे हक़ खे तस्लीम नथो करे। पोइ उन ज़ालिम सां लड़णु इहो ज़ुल्म न आहे, इहो जिहाद आहे। इन जे करे साईं फरमायो उमिरतु मूंखे अमर कयो वियो आहे कहिड़ो? अन उकातिलन नास, मां लड़ाई कयां माण्हुनि सां, जिहाद कयां माण्हुनि सां, जंग कयां माण्हुनि सां, हत्ता यशहदू तव्हांजो शाहिदी ॾियनि कहिड़ी? अल्ला इलाहा इल्लल्लाह, त को बि महबूदुल हक़ न आहे समा हिकु अल्लाह जे, व अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, ऐं बेशक मुहम्मद बि अल्लाह जो सचो रसूल आहे। इहो तसुर बाद किताब ने मूं ॾिठो आहे त हज़रत अमीर उमर सही नऊज़ बिल्लाह ज़ुल्म कयो, उन चढ़ायूं कयूं, मुल्क फतह कई, हक़ीक़त जंग जो मिल्कियतूं तन खे हज़रत अमीर उमर तंग कयो। पर न, हज़रत अमीर उमर साईं जे दौर में इंसाफ़ आहे, अदल आहे, अल्लाह जी ज़ात आहे बरकात, हक़ खे बुलंद कयो वियो आहे, मुहम्मदी पैगाम खे आम ऐं जाम कयो वियो आहे। जॾहिं मूं अर्ज़ कयो तुंहिंजे हक़ कसर करण वारो उन जे ख़िलाफ़ तूं कदम खणी सघीं थो त रब थो फरमाए जेको मुंहिंजे तौहीद खे नथो मञे, मुंहिंजे हेकाए खे नथो मञे, मुंहिंजे शान खे नथो मञे, मूं सां गॾु ॿिया ख़ुदा ठाहे वेही थो रहे, लात मनात उज़्ज़ा हुबल घड़े वेही थो रहे, इहो गोया हक़ गसब थो करे, इन सां तूं लड़ाई कर ताजो हू इन ज़ुल्म खां हटे ऐं मञे त वाक़ई अलाह आहे आहे। फरमाए थो वहदहू ला शरीक लहू, यह केड़ाई हक़ बिया खे बखुजन विधो से विरछिया। बटरी बनायूं
घणा चयूं ये विरछा ये तबाह छा बर्बाद छा अजीब की बोली हज़रत बेटा साहब जी ये मच्छी में अर्ज करे आस अल्लाह जे प्यारे वली तौहीद बयान कई आ अड़ी तन कुरान पाक तौहीद सिखारी आ हबीब खुदा छा फरमायो मन कान आखिर कलामिही ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नत। इस्लाम में अव्वल बि तौहीदा आखिर बि तौहीदा इब्तिदा बि तौहीदा इंतहा बि तौहीदा इस्लाम में दाखिल थी वो तब तौहीद सां अब मुसलमान जो थे उनके छा पढ़ाईंदो तव्हां ॻाल्हायो ॻाल्हायो उनके छा पढ़ाइबो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह शुरुआत थींदी तौहीद सां भाई अल्लाह जी ज़ात आबरकत सां को महबूद बिल हक ना है बेशक सुहणो नबी हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे इन जे करे शरहुल अकीदत तहावी वाले लिखियो आहे त तौहीद अव्वल मा युदखल बिही फिल इस्लाम व आखिर मा युखरज बिही मिन दुनिया। तौहीद अहिड़ी शइ आहे जंहिंसां इस्लाम में दाख़िल थिबो त उन्हे सां वरी दुनिया मां निकिरबो त उन्हे सां नबी साईं जी हदीस आहे जेका इमाम हाकिम पंहिंजे सही में आंदी आहे छा फरमायो साईं मन कान आखिर कलामिही ला इलाहा इल्लल्लाह जंहिंजी आखिरी ज़ुबान मरण वक़्त में दुनिया खे छॾण वक़्त में ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह जी ज़ात बरकात तौहीद जी ज़ुबान कलमे शरीफ वारी ज़ुबान दखलल जन्नत तो जन्नत में दाख़िल थी वेंदो। पर इन जो मतिलबु इहो हरगिज़ न समझो त तौहीद सिर्फ़ ला इलाहा इल्लल्लाह जो हासिल थींदी न उहा तॾहिं हासिल थींदी जॾहिं मुहम्मदुर रसूलुल्लाह चवे जॾहिं मुहम्मदुर रसूलुल्लाह खे मञे जॾहिं मुहम्मदुर रसूलुल्लाह ते अक़ीदो रखे जॾहिं मुहम्मदुर रसूलुल्लाह जा कमा हक़ तस्लीम करे सिफ़ात ख़ुदा खे बि मञे सिफ़ात मुस्तफ़ा खे बि मञे सिफ़ात ख़ुदा जो मञण बि ज़रूरी हिकिड़ो माण्हू चए थो अल्लाह आहे बि हिकु पर नऊज़ बिल्लाह ॿुधे कोन थो त भाई मुस्लमान चइबो अल्लाह आहे बि हिकु पर नऊज़ बिल्लाह ॾिसे कोन थो जो मुस्लमान चइबो। जहिड़ी तरह ख़ुदा जो वजूद तस्लीम करे हेतिरा ई तस्लीम करे त इन सां गॾोगॾु अल्लाह जूं सिफ़तूं बि तस्लीम करे जॾहिं सिफ़तूं तस्लीम कंदो तॾहिं हिन अल्लाह जे तौहीद खे तस्लीम कयो आहे। अहिड़ी तरह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़े थो पर मुहम्मदुर रसूलुल्लाह जूं ॿियूं जेके सिफ़तूं आहिनि उन्हनि खे बि तस्लीम करे ये तस्लीम न कई त पोइ सिर्फ़ ज़बानी चवण काफ़ी कोन्हे को हबीबन करीम जा उम्मत इहो इब्तिदा इस्लाम में तौहीद सां थिए थी इंतिहा बि तौहीद सां थिए थी पर तौहीद टे क़िस्म तौहीद जा क़िस्म टे आहिनि जॾहिं टिन्ही खे समझणो आहे टई हिन में विहारणा आहिनि उन में हिकिड़ी आहे तौहीद रुबूबियत माना अल्लाह खे रब करे मञण त पालनहार उहो आहे पाले उहो थो संभाले उहो थो रिज़्क़ उहो थो ॾे रोज़ी उहो थो ॾे जो कुझु असांजे इंतज़ाम खे संभाले थो उहो थो संभाले ऐं अहिड़े नमूने संभाले थो जो असां तव्हां वजूद में पहुचा थियूं अवल इंतज़ाम करे थो। असांखे रब पैदा फरमायो ज़मीन ते रहण जी ज़रूरत हुई अॻु में ज़मीन पैदा कई सिज जे रोशनी ज़रूरत ते सिज पैदा कई चंड जे चमक जी ज़रूरत चंड पैदा कई ॻाल्हायो या न पाणी जी ज़रूरत हुई अलाह से नहरियूं हलायूं अलाह से पाणी ॾिनो अलाह से अनाज ॾिनो ऐं इन्हे हर शइ में कुदरत जी कार साज़ी कार फरमा है तूं पोख पोखींदो आहे तूं सोचींदे मूं ट्रैक्टर हयो आहे मूं हर हयो आहे मूं बिज पोखियो आहे मूं पाणी ॾिनो आहे पर अल्लाह ताला क़ुरान पाक में सम्झायो अफराईतुम मा तहरसून अअंतुम तज़रऊनहु अम नहनु ज़ारिऊन ऐ मुंहिंजा बानो जन थी पोख पोखींदा आहियो पर इहो त तव्हां सोचो त हर मूं हयो आहे ट्रैक्टर मूं हलायो आहे बिज मूं सोचियो आहे पर इहो तव्हां न सोचो त इन बिज खे ॼमाइण वारो केरु आहे इन सल्ले खे पैदा करण वारो केरु आहे उन सल्ले में संग ठहण वारो केरु आहे संग में तुह पैदा करण वारो केरु आहे तुहनि में दाना पैदा करण वारो केरु आहे उन दाणे खे पको रखण वारो केरु आहे उन खे संभालण वारो केरु आहे हीअ तो पंहिंजी सरसरी निगाह कई हक़ीक़त ते तुंहिंजी निगाह न वई हकीकी निगाह कर हर जाइ ते अल्लाह जी कुदरत कार फरमाए अल्लाह जे कुदरत जो निजाम अफराईतुमुल माअ अल्लज़ी तशरबून पानी था पियो पानी गिलास में आहे
तो ॾिठो त पाणी नल मां आयो आहे, मोटर मां आयो आहे, खूह मां आयो आहे, दरिया मां आयो आहे। रहमतुनि खे पीअण वारा ॾिस, अंतुम अंज़लतुमूहु मिनल मुज़्न अम नहनुल मुनज़िलून, इन जे ककर मां तव्हां लाथो आया असां लाथो आहे। तो त पीतो ज़मीन मां कढी, ज़मीन में किथां आयो? मथां बारिश मां आयो, आसमान खां आयो, आसमान खां लाहींदड़ मां आहियां, सल्ले खे पैदा कंदड़ मां आहियां, वजूद ॾींदड़ मां आहियां। ही अल्लाह जी ज़ात आहे बरकात, रब जो इक़रार करण, इहो त काफ़िर बि कंदा। उन खां पुछबो हो, इहो ख़बर अल्लाह आहे? अमन ख़लक़ अस्समावाति वल अर्द, आसमान ज़मीनूं कंहिं पैदा कयूं हल, ही दुनिया खे वजूद कंहिं ॾिनो आहे? त उहे बि ख़ुदि चवंदा त अल्लाह कह ॾिनो आहे, पर तौहीद उलूहियत उन्हनि में कान हुई, यानी ख़ुदा खे माबूद बिलहक़ न सम्झंदा हुआ। ख़ुदा जी ज़ात बरकात सां गॾु ॿियनि जी बि इबादत कंदा हुआ, ॿियनि खे बि पूॼींदा हुआ ऐं उन्हनि खे ख़ुदा सां बराबरि चवंदा हुआ। यादि रखो, असीं अहले सुन्नत जमाअत वारा अल्लाह जे वलीअ जे दरबार ते वञूं था, छा असीं उन्हनि खे ख़ुदा था चऊं? अलायो न, हरगिज़ न। ख़ुदा सां बराबरि था चऊं? हरगिज़ न। काफ़िरनि जो अक़ीदो कहिड़ो हो? हू उन्हनि खे ख़ुदा चवंदा हुआ, ख़ुदा जे बराबरि चवंदा हुआ। क़ुरान करीम ॿुधायो आहे त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, इहे काफ़िर पंहिंजे बुतनि जे अॻियां बीही रहंदा। इस्तबर्रा अल्लज़ीना नतबऊ मिनल्लज़ीना तबऊ, बुत हिन पंहिंजे ताबेदारनि खां बेज़ार थींदा, ही वरी हुननि खां बेज़ार थींदा ऐं छा चवंदा? यार असां हिते बेज़ार थियूं, पर अॻी दुनिया में बेज़ार थियूं हा त भलो हो। बुत जहन्नम में वेंदा, जहन्नम में सड़ंदा, अल्लाह ताला हुनखे साड़ींदो। त काफ़िर ॾिसनि त जिन खे असां ख़ुदा ॾे कयो, उहे असां सां गॾु सड़ी रहिया आहिनि, जली रहिया आहिनि, ॿरी रहिया आहिनि। वो काफ़िर छा चवंदा बुतनि खे? इज़ नुसव्वीकुम बिरब्बिल आलमीन, असीं तव्हांखे ख़ुदा सां बराबरि चवंदा हुआसीं। अब कंहिं चयो आहे त ख़ुदा वलीअनि जहिड़ो आहे? कंहिं सुन्नी ॻाल्हायो? जेकॾहिं को जाहिल आहे, को बेइल्म आहे, को गुमराह आहे, कंहिंखे ख़बर कान्हे का, त उनखे सम्झाइबो त बाबा वली अल्लाह जो आहे, अल्लाह ॿी शइ आहे, वली ॿी शइ आहे, अल्लाह महबूद आहे, वली आबिद आहे, अल्लाह ख़ालिक आहे, वली मख़लूक आहे, अल्लाह ॾींदड़ आहे, वली वठंदड़ आहे, अल्लाह हक़ीक़ी कारसाज़ आहे, वली रब खां दुआ घुरी कम ठाराईंदड़ आहे, वली ख़ुदा न आहे ऐं ख़ुदा वलीअ जे बराबरि आहे। ख़ुदा वहदहु ला शरीक लहू। पर हरू भरू गिच में ॻाल्हि ॿुधंदा सुननि खे त हे पीरनि खे ख़ुदा था चवनि, नबी खे ख़ुदा था चवनि, वलीअ खे ख़ुदा था चवनि। अली न, हरगिज़ न, ख़ुदा हिकु आहे। ही अल्लाह जे राज़ा हासिल करण जे लाइ, अल्लाह खे रिझाइण जे लाइ, अल्लाह खां दुआऊं पिनी, अल्लाह खां कम कराए ॾियण वारा आहिनि। ऐं इहो क़ुरान हदीस में साबित आहे त नबीअनि खां उम्मतुनि दुआऊं घुराई। हज़रत मूसा जे दरबार में उम्मती आया, साईं दुआ फरमायो, कहिड़ी? पानी कोन्हे को, किथां पानी पियूं? व इज़ इस्तस्का मूसा लिक़ौमिही फ़क़ुल इद्रिब बिअसाकल हजर, मूसा नबी क़ौम वारा हली आया, साईं पानी कोन्हे को। अबा मूसा खे मञण वारा हा, असहाबी हज़रत मूसा जा, छा उहे काफ़िर न हा, मुशरिक न हा? नबीअ खां पानी छो था घुरनि? अलाह खां नथे घुरियूं? अलाह खां घुरंदा त कोन ॾेढा छा? अलाए उन्हनि जी दुआ अलाह नथे ॿुधी छा? भला नबीअ खे छो चयोसीं असांखे पाणी खपे, ऐं नबीअ वरी दुआ घुरी त मुंहिंजा मौला मुंहिंजे उम्मत खे पाणी खपे। अल्लाह फरमायो त लठ खे पत्थर ते हण त 12 चश्मा निकिरी पवंदा। وَإِذِ اسْتَسْقَى مُوسَى لِقَوْمِهِ فَقُلْ اضْرِب بِّعَصَاكَ الْحَجَرَ فَانْفَجَرَتْ مِنْهُ اثْنَتَا عَشْرَةَ عَيْنًا, 12 चश्मा निकिरी था, 12 कबीला। हज़रत मूसा जे क़ौम जा उन्हनि पाणी पीतो। नबीअ खां घुर करणु शिरक न आहे। हज़रत हबीब करीम जी ज़ात हुदैबिया जे वक़्त में अचनि था मके पाक ॾांहुं उमिरे जे इरादे सां हुदैबिया जे मैदान में पहुता आहिनि। असहाबी भॼी आया कि भला पाणी न आहे। वो असहाबनि जो हुज़ूर खे चयो त पाणी न आहे, कि भला पाणी खपे त छा इहो शिरक कयूं, इहो कुफ़र कयूं? असहाबनि खे अल्लाह जी तौहीद कान आई छा? नऊज़ बिल्लाह, वॾा मुवहिद हा, वॾी तौहीद मञण वारा हा। अल्लाह ताला जी ज़ात बरकात जे लाइ कुफ़र खे, शिरक खे, बुतनि खे तोड़ण वारा हा, बल्कि दुनिया में अल्लाह जे दीन जी दावत ॾियण वारा हा। हुज़ूर त हली आया, साईं पाणी कोन्हे।
हबीब फरमाता पानी आहे सही कुछ कि भला लोटे में थोड़ो पानी आ हमें खणी चो खणी आया नबी से पंज नूरानी हथो नमी विधो आ हबीब के प्यारे सिद्दीक अकबर फारूक आजम उस्मान गनी हैदर करार हजरत अबू हुरैरा हजरत अब्दुर्रहमान औफ जेके 15 सहाबी हा सभनी के हुक्म थियो खलियूं खणी जो लोटे में न गिलास बिजो पानी उने में हबीबन पंहिंजो हथ विधो आ हम खलियूं खणी जो उठ चाहे जो छा करो चाहे हुआ ते वॾे आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि बड़ी दुरूद मुझे हबीब ते उठ चाहे जो सहाबी उठ काहे आया उठन के पानी प्यारीन था पान 1500 जना पानी पियन था खलियूं भरीन था मुझे आका के आंगुरन जे विथन मां पानी जा फुहारा था निकरन हाने महबूब जो मौजज़ो अल्हम्दुलिल्लाह कई मौजज़ा हन सरकार जा जेके शुमार तादाद खां मथे आहिन पर इन्ही मां इहो बि साबित थियो त असहाबन हुजूर खां अचे अर्ज़ करे घुरियो छा इहो शिरक कयो इहो कुफर कयो इहो तौहीद जे खिलाफ नबी खां घुरण वली खां घुरण अल्लाह जे प्यारन खां घुरण इहो तौहीद जे खिलाफ न आहे इहो ऐन तौहीद आहे इहो ऐन छो वली खां छो था घुरूं जो अल्लाह जो वली आहे निस्बत कहिड़ी था कयूं अल्लाह जो वली आहे नबी खां छो था घुरूं अल्लाह जो नबी आहे इहो शिरक नाहे इहो कुफर नाहे ये घणा खुदा बनाइणा नाहिनि या तौहीद जे खिलाफ ॻाल्हि नाहे इहो ऐन तौहीद आहे वली वटि इन लाइ था वञूं जो अल्लाह जो वली आहे नबी सोने खे इन जे करे अर्ज़ कयो अल्लाह जो हबीब आहे सभु निस्बत ख़ुदा जी निगाह में रखे पोइ अर्ज़ कयो वेंदो आहे त इन खे शिरक न चइबो इहा तौहीद जे खिलाफ नाहे ऐन तौहीद आहे इन जे करे हिकु शाइर बयान फरमायो आहे अल्लाह जे ज़ात बरका जे शान में ॾाढो सुहिणो शेर फरमायो दुरूद पढ़ो प्यारे हबीब ते तो है सवाल हर कमाल को लेकिन हर कमाल के सवाल ॻाल्हायो हा न कॾहिं दुनिया जा सदर था ॿुधो कॾहिं मिट्टी जा मण मथां वरिया था हा कॾहिं ॿुधूं था फलाणो लीडर आहे कॾहिं क़बर जे हवाले आहे कॾहिं करोड़पति आहे कॾहिं मिट्टीअ में पूरे पियो आहे पर के तो दुनिया में ज़लील थी अल्लाह शल पनाह में रखे हमें तो है सवाल हर कमाल को लेकिन तू कामिल के लाजवाल है तू यो सब फना पर तुझो कमाल मौला लाजवाल वञण वारो आहे ई कोन ख़त्म थियण वारो आहे ई कोन हज़रत आदम खां छा नबी सोना जॾहिं पैदा थिया आसमान ज़मीनूं कोड़ा तॾहिं बि अलाह आहे उन खां अॻु में बि आहे न हुन जी इब्तिदा न हुन जी इंतिहा न हुन जो पुछ न हुन जो अॻु न हुन जी पछाड़ी न हुन जी शुरूआत पंहिंजी शान खे पाण पियो ॼाणे है सवाल हर कमाल को लेकिन तू कामिल के लाजवाल है तू नुक्तादानों से हल जो हो न सका नुक्तेदान नुक्ता करना हन ॻाल्हियूं हल कंदा हन मसाला हल कंदा हन पर मौला तुंहिंजे शान हल थी नथो सघे नुक्तादानों से हल जो हो न सका वो मुअम्मा है वो सवाल है तू सब तू आ जिधर देखता हूँ इधर उधर तू ही तू है बेटे फरमा तो हिक कसर दर लख हाँ हाँ हिक कसर दर लख कोड़े मजस गिड़े खियूं जेड़े कयां परखते न सजन सामू खुदा जे जमाल के जमील में ॾिसबो आहे कमाल के कामिल में ॾिसबो आहे हुस्न के हसीन में ॾिसबो आहे हे दुनिया ते जेके हसीन था ॿुधो हे पाण हसीन न आहिनि इन्हनि में हुस्न जी चमक कुदरती ईंदी आहे मजनू वीचारो थकिजी पियो जबलनि जा पहाड़नि जा पंध करे ऐं एतिरो तंग थी पियो जो हिकु दफ़े सजदो करे रोई छी मौला छो मूंखे चरियो बनायो अथई दुनिया आराम में दुनिया सुकून में दुनिया निंड में ऐं मां अकेलो थो हलां हज़रत अल्लामा जलालुद्दीन रूमी से मसरी में आंदो आहे तू चिराग
नामम पे मजनू कर दई इश्क लैली दर दिलम क्यों कर दई। साईं मूंखे छो चरियो बनायो अथई, ये मूंखे अकुल ॾींद मां छो ॿियनि वांगुरु न रही सघां, खावां पिया घुमां हला फिरां। तू चिरा नामम बे मजनू कर दई इश्क लैला दर दिलम क्यों कर दई। छो मूंखे चरियो बनायो अथई, ये मुझी चरे खत्म करी त कादर अनवारे मनास्त। लैला जो कम ना है मुझो कमा, लैला जे मोहते मुझे अनवार जो परतो पवंदो आहे, अक्स पवंदो आहे, उनखे तूं ॾिसी बेहोश थी वेंदो आहे। तूं चवंदो आहे त लैला हसीना, लैला जो कम ना है मुझो कम। तो मुंहिंजा मौला भला मुझे परेशान करण मां फ़ाइदो त कोन्हे, तूं करीम रब्बा तोखे कहिड़ी परवाह। फरमान मिलियो हाओ खुशनिमायद नाल ए शब्द हाय तू ज़ौक़हा दारम बियारी हाय तू। ॻाल्हि हीअ त राति में पोइ थींदी आहे। सय्यदना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लम तस्लीमा। दुरूद बुलंद आवाज़ सां तारे हुजूर ते। मजना लैला जो कमाल ना है, लैला छा है? खुशनिमायद नौल ए शब्द हाय तू ज़ौक़हा दारम बियारी हाय तू। लैला जूं रड़ियूं दाहूं पुकारूं तुझे दिल में न अचनि हा, छो थो लैला ला रड़ियूं करी? पर मां अल्लाह जी ज़ात बाबरकात खे तुंहिंजो रण पोइ असरो थी छॾींदो अल्लाह अल्लाह कंदो हई, उहो मूंखे वणंदो आहे। मां चवां त हमेशह तूं चरियो हुजी पियो सॼी त मां रब जो राज़ी। मक़सद त हसीन में हुस्न जेको आहे उहो कुदरती कृष्मो आहे, जंहिंखे जेका शइ मिली आहे उतां ही मिली आहे। इन जे करे वीचारे आशिक़ बयान फरमायो हुस्न आलम है जिसका अक्स हसी, हुस्न आलम है जिसका अक्स हसी, वो हसी साहिब जमाल है तू। वो तू ही मौला जो त केर कोन्हे। हुस्न आलम है जिसका अक्स हसी, वो हसी साहिब जमाल है तू। सना गाईंदी तारीफ़ कंदे हमारा हाथ कढिया मौलाना रूमी हज़रत अल्लामा सादी रहमतुल्लाह अलैहि फरमाया बोस्तामी त मां हिकु ॾेई वेही रहियसि, वेही अल्लाह जी शान खे सोचियुमि, सोचींदे 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 नेठ के दहशत गिरफ्तार की न मूंखे कोन, मूंखे दहशत वरतो तो थी सादी। ही तुंहिंजो मैदान ना है जो तूं हिनखे मापे सघंदे, हिते तुंहिंजे अकुल जो घोड़ो डोड़ी न सघंदो, हिते कई हथियार छॾे वेही रहिया, हिते अकुल जी जाइ न आहे ईमान जी जाइ। अॻे ॼाणे छा बयान कयो, क्या बशर कर सके सना तेरी। छा इंसान मालिक मिठा तुंहिंजी शान खे बयान करे, क्या बशर कर सके सना तेरी बरतरज ज़हन है ख्याल है तू। ज़हन खां मथे ख्याल खां मथे तुंहिंजो शान, तूं महबूद दिल हक़ाई वहदहू ला शरीक लहू रब आई। त मुंहिंजा सजन मुंहिंजा भाउ हीअ असांजो ईमान आहे, हीअ असांजो अक़ीदो आहे। हबीब करीम जी ज़ात बरकत जो प्यारो सहाबी हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु, जेको तवक्कल वारो जवान हो, दुनिया सां प्यार न हो, दुनियादार सां प्यार न हो, काफ़ी मुआमलनि जे करे वञी झंगल में रही पियो हो, बयाबाननि में अकेलो रहंदो हो। हू दुनिया जे गॾु करण खे, दुनिया जे मुहबत खे पसंद न कंदो हो। उन अबू ज़र ग़फ़ारी सोने फरमायो औसानी खलीली, मूंखे मुंहिंजे दिलबर नबी वसियत फरमाई, औसानी खलीली मुंहिंजे दोस्त मुंहिंजे दिलबर मूंखे वसियत कई हुई कहिड़ी, अल्लाह तुश्रिक बिल्लाह शैअन व इन कुतिलता औ हुर्रिकता। ए अबू ज़र अल्लाह सां कंहिंखे शरीक न बनाइजा, भली तोखे क़त्ल कयो वञे, भली तोखे साड़ियो वञे, भली तोखे जलायो वञे, का ग़लती न कजां। जेकॾहिं ज़ाहिर में दबदबो ॾिसी, राब ॾिसी, हुकूमत ॾिसी, ॿियनि जे कुवत खे ॾिसी त बि मायूस न थिजां। इन कुवत वारनि जे मथां रब जी कुवत ग़ालिब रहंदी आहे।
नारे रिसालत, नारे तहकीक, नारे पीर। खुदावंदे करीम जी कुवत दुश्मन ते हमेशा गालिब रही आहे। उन जो हिकिड़ो वाक़ियो अर्ज़ कयां। अल्लाह जी ज़ात बाबरकात हिकु दीनदार बाने खे जेको नौजवान हो, अल्लाह ते ईमान आंदो हुई, खुदावंदे करीम खे मञण वारो हो, बादशाह वक़्त जे दबाव जी ऐं अल्लाह जे दीन छॾाइण जी कोशिश कई, हटाइण जी कोशिश कई। अल्लाह जी ज़ात बाबरकात बानड़ो वस करे छॾी, कुझु न थियो। अल्लाह जी ज़ात बाबरकात जो नेक बानो पंहिंजे मालिक जे यादि में आहे। हिन सोचियो ॿियो तरीक़ो न आहे, ॿियो को वस न आहे। पंहिंजे सिपाहियुनि खे बादशाह फरमायो हिन खे वठी जबल ते चाढ़े उतां ई उछलायोसि, हेठि किरे मरी वञे न हुजे न अलाह खे मञे। जबल ते खणी आया, सिपाहियुनि खे खिली चए थो सिपाही पंहिंजे सूट जो ख़ैरु घुरो, मूंखे कुझु न थींदो। छो कोन थींदो? जबल तां हेठि चला दी, चई जबल बि त उन ई जी आहे जंहिंजो मां आहियां। हज़रत गौसल आज़म कुतुबुल आलम तने फरमायो वलौ अलकैत सिर्री फौक जबलिन ला दुक्कत वख्तफत मिन सिर्र हाली। हमें तो ईदा वॾा पहाड़ जबल तव्हां ॾिसो था, पर जे मां पंहिंजो राज़ इन जबल ते सचा त जबल ज़रा ज़रा थी वञे, टुकड़ा टुकड़ा थी वञे। छो त अल्लाह जे प्यारनि जे सीने में जेको मुहम्मदी इश्क जो जोहर आहे उहो एॾो करो आहे जो जबल उन जे आहे ई कोन को। जबल वठी आया, जबल खां छॾाइण जो इरादो था कनि, हुन पंहिंजे साईं खे संभालियो। अल्लाहुम्मा कफ़िनीहिम बिमा शित, ऐं मौला जवई ते हिननि खां बचा। जबल फाटी पियो, उहे सिपाही जबल में हलिया विया, ही अल्लाह जो बानू मथां लही हलियो आहे। सिधो बादशाह वटि, अड़े तूं बची आए? चई हा, जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। बेटे फरमाए थो सर में पखी हिकिड़ो मथस मारी लख, पर जे रब जी अथस रख त सर में घुमे सर हो। वरी मधराए ॿेड़ीअ में चाढ़ाए मोकिले वञो, हिनखे समुंड में या दरिया में ॿोड़ियो। दरिया में आयो, विच दरिया ते ॿेड़ी पहुती आहे, चए थो दादा दरिया मूंखे न ॿोड़ींदो। दरिया केरु थींदो आहे जो अल्लाह जे शान खां मथे थी वञे, या रब जे आर्डर खे न मञे? केरु आहे दरिया? हिन अल्लाह जे माने साॻी दुआ पढ़ी आहे, ॿेड़ी कल्टी थी आहे, सिपाही ॿिया बि ॿुॾी विया हलिया, हीउ दरिया जे मथां हलियो पियो, पटी ते अची रहियो आहे। बादशाह पुछो भला मरंदे मरंदे कोन को तरीक़ो तुंहिंजे मारण जो? कि हिकिड़ो आहे। कहिड़ो? चई मूंखे फांसीअ ते चाढ़, सिरकण मुंहिंजे गिचीअ में पंहिंजे हथ सां विझ, पर जॾहिं सिरकण विझी तॾहिं पढ़जां ला इलाहा इल्लल्लाह। ॿिया हिक जे एॾा मिट माइट आया, नौजवान पंहिंजे मौत जो पाणे पियो ॾस ॾी। चई मुंहिंजो मक़सदु आहे त दुश्मन खां रब जो कलमो पढ़ायां, सो जे मुंहिंजी जान कलमे तां कुर्बान थिए त हीअ हिकिड़ी आयु किरोड़े कुर्बान कंदुसि। जॾहिं हिनखे फांसी घाट ते आंदऊं, लखे माण्हू मंदर ॾिसण लाइ गॾु थिया हल। सभु क़ुरान पाक जा तफ़सीर लिखंदा आहियो। वाक़ियो सूरे वसमा ज़ातिल बुरूज में हबीबे करीम जी ज़ात आहे बरकात उम्मती हो, हिन नौजवान खे मथे आणीनि था पिया, ऐं सिरकनि वारी जेका फांसी वारी सिरकनि जेका रसी आहे उहा हिन जे गिची में विझण वारे वक़्तु हुन कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह। ही ख़ुशि में भरिजी वियो आहे, मथे ॾियारे चए थो मुंहिंजा मौला मुंहिंजी जान तुंहिंजे कलमे तां कुर्बान थी रही आहे। हिन दुश्मन खां तो रब जो नालो वठायो अथमि, तो अल्लाह जो इक़रार करायो अथमि, जेको मञींदो ई न हो सो मञी रहियो आहे, ही शहीद थी वियो आहे। ऐं हिन जे कमाल खे ॾिसी लखे माण्हू मुस्लमान थी पिया। एॾी प्यारी शइ आहे अल्लाह ते ईमान आणण। जेकॾहिं कट्टर काफ़िर हुजे, दुश्मन ख़ुदा हुजे, पर जे हली हली ईमान आणे वेहे त खटी वेही रहे। इन जे करे जॾहिं फिरऔन खे अल्लाह ताला गरक़ थे कयो, हज़रत मूसा जी बेअदबी कई हुई, नबी सगोरे खे तंग कयो हुई, दरिया में घोड़ो लाथई, अॻियां रस्ता ठही विया, नबी जी लठ लगी आहे, बाटूं ठही वयूं, फिरौन जो घोड़ो भजंदो आयो, विच में आयो त अल्लाह ताला जे प्यारे जिब्रील अमीन यकदम समुंड जी कारी गप खणी फिरौन जे वात में विधी त वात बंदि कयांसि, छो त हिते बि जेकॾहिं अल्लाह खे छॾींदो त मतां बचाए छॾे।
मता हिते बि खणी ख़ुदा खे सॾे कारी मिट्टी कढी तरे मां खणी वात में विधईंसि त हिन दुश्मन जो वात बंदि हुजे जे सॾींदो त ख़ुदा बख़्शे छॾींदो मता बख़्शे छॾेसि अल्लाह ताला जी ज़ात एॾी महिरबान आहे केॾो बि दुश्मन हुजे पर जी अल्लाह जे मथां ईमान आणे कलमू शरीफ़ पढ़े त बची थो पवे। इरशाद बाद में हिकिड़ो वाक़ियो आहे हिकिड़े ज़ालिम काफ़िर अल्लाह जी ज़ात बरकात न मञण वारे ज़ालिम कई मुसलमान माराया कई मुसलमान जी इज़तूं लुटियूं कई मुसलमाननि खे तंग कयो अल्लाह शल पनाह में रखे हिकु दफ़े माराईंदे मुसलमाननि खे मुसलमाननि जो भाग वरियो ही गिरफ़्तार थी वियो वधिजी पियो मुसलमान सोचियो हाणे हिन खे छा कयूं कंहिं जो तलवार हणी मारियूंसि कंहिं जो हिन खे तीर सां मारियूं कंहिं जो त टुकड़ा टुकड़ा बनाए पंहिंजे दिलि खे ठारियूं फ़ैसिलो बि थियो त ईअं न लोह जो वॾो मटो ठहराए उन में हिन खे विझी मुंहुं बंदि करे बाहि में रखूं ॾंभ अचनि आस्ते आस्ते सड़ी मरी वञे ही फ़ैसिलो बि थियो हिन हमरा खे जॾहिं लोह जे मट में बंदि कयूं तॾहिं लात खे सॼी मनात खे सॼी उज़ा खे सॼी हुबल खे सॼी कई पूरा बुत सॾे थो कुझु न मरियो आहे का शइ हासिल न थी आहे दोस्तो हलंदे हलंदे अल्लाह जी ज़ात बरकात जे कुदरत जो नज़ारो हिन खे सोच अची वई त छो न मां अल्लाह खे सॼां ॿियनि त मुंहिंजी ॿुधी कान का ॿियो को मुंहिंजे लाइ तवजो ई कोन थो ॾे हे मूं वारा हथरादू ख़ुदा ताला काॾे खपी विया छो न अल्लाह खे सॼां उन बंदि थियल मत में सरे तो या अल्लाह मुखे बख्श करई बचा मु सच्ची तौबह कई मां ईमान आणींदुसि मोहम्मद हबीब जे उम्मत ने मुसलमान मां गुर मुसलमान थी रहंदुसि मुंहिंजी तौबह कुफर खां शिरक खां ईअं चई बस्तो करे मुसलमान निहारी ॾींदा ओचितो हो लोह जो मट बाहि मां कंहिं खणण वारे मथे खयो आहे खणी ॿाहिरि रखियो आहे मट ठरी वियो आहे हिन जे मुंहं खे खणी खोलियो त जहिड़ो आहे कहिड़ो पियो आहे पुछनि था ॾे ख़बर कीअं बची वई तीअं दामा ॿुधंदो होसि त इब्राहिम जे आराह खे अल्लाह ठारियो हो अॼु मूं सोचियो त मूं वारे आराह खे ठारे त मां ईमान आहियां सो ख़ुदा मूंखे बचायो आहे हाणे मां कलमू शरीफ़ पढ़ां थो मुसलमान थियां थो मुंहिंजो ईमान आहे त वाक़ई अल्लाह आहे असां तव्हांजो बि ईमान आहे अक़ीदो आहे इन में रुसूख़ पैदा कयो साबित कदमी पैदा कयो मज़बूती पैदा कयो इस्तिहकाम पैदा कयो ईअं न थिए जो असांजा बच्चा नौजवान नस्ल हींअर हिन लपेट में अची वञे जो ख़ुदा खे न मञीन अल्लाह जो इनकार करे वेही रहनि या नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक ग़लत अक़ीदनि वारनि जी सोहबत में अचनि उहे इन्हनि खे ख़राब कनि तबाह कनि त न भई सुन्नी अल्लाह खे कोन था मञीन इहे रब जी ज़ात खे कोन न असांजो ईमान इहो आहे जेको अल्लाह जे क़ुर बयान कयो अल्लाह फरमाए थो अल्लाहुल लज़ी ला इलाहा इल्ला हू आलिमुल ग़ैबि वश्शहादह हुवर रहमानुर रहीम उहो महबूदे बिल हक़ जंहिंखां साको मालिक कोन्हे को बाज़ारो मेहरबान अल्लाह जी ज़ात एॾी त रहमत वॾी आहे इन फिरऔन जो वाक़ियो तफ़सीर तनज़ील ईमान शुरूआत में आंदो आहे त हज़रत मूसा नबी दुआ घुरी मुंहिंजा मौला फिरऔन हेॾो दुश्मन आहे इन खे तबाह कर रफ़र में हाओ तबाह कंदोमांसि कुझु रिहारा गुज़रिया मौला अञा त तबाह थियो ई कोन्हे अल्लाह हाओ तबाह थींदो नबी सगोरो साईं हज़रत मूसा जोशीदो नबी तबियत में जलाल घणो चई त मौला भला कॾहिं ॿोड़ी वेंदी रोज़ थो ही गारियूं ॾे तुंहिंजी तो ही न करे मूंखे तंग करे रफ़र मूसा नबी तव्हां दुआ घुरी आहे मूं क़बूल कई आहे पर हिन में हिकिड़ी आदत आहे हिकिड़ो दस्तूर हिन जो आहे हिकिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजे करे ही बची पवंदो आहे कहिड़ी ॻाल्हि आहे ऐं मुंहिंजा प्यारा नबी हिन जे जॻह जे दरवाज़े ते बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लिखी पई आहे पोइ जिते रहमान रहीम लिखियल आहे उते मुंहिंजो अज़ाब कीअं अचे एॾी बाझ ख़ुदा जे ज़ात वटां अहिड़े बाझारे रब खे अहिड़े मेहरबान रब खे अहिड़े करीम रब खे छॾे करे नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक असीं ॿियनि जे पुठियां लॻूं ॿिया अक़ीदा रखूं शिरकी ऐं कुफ़री अक़ीदा रखूं इहे तबाहीअ जी निशानी आहे ज़वाल जी निशानी आहे ख़ुदा बंदे करीम जे लाइ इहो ई असांजो ईमान अक़ीदो आहे जेको दिलबर हबीब सेखारियो आहे ऐं जेको क़ुर ॿुधायो आहे हुवल्लाहुल ख़ालिकुल बारिउल मुसव्विर
लहुल अस्माउल हुस्ना उहो पैदा कंदा नए नमूने पैदा कंदा सूरतूं बख़्शींदा उन जी ज़ात बा बरकात जा सुहिणा नाला उन नालनि सां जेको यादि कंदो आहे तंहिंखे अल्लाह आबाद कंदो आहे उन जे मथां अल्लाह ताला राज़ी थींदो आहे। हीअ असां सभिनी मुस्लमाननि जो अक़ीदो आहे, अक़ीदो रहंदो। पंहिंजे औलाद खे बचनि खे इहो अक़ीदो सेखारियो। ऐं हाणे इस्लाम ते हमिलो थो थिए त इस्लाम हद ज़ायो थो करे, इस्लाम हद गसब थो करे, इस्लाम जे नाले ते लुटियो थो वञे। मां अर्ज़ कयां त इस्लाम खे मुतालिया कर, पर जेकर इस्लाम जे नाले ते को तोखे लुटे त उन लुटण वारे खे तूं चओ त तूं ग़लति आहीं, इस्लाम ग़लति न आहे। क़ुरान जे नाले ते केरु तोखे लुटे त लुटण वारे खे त ग़लति आहीं, क़ुरान ग़लति न आहे। दीन जे नाले ते केरु तोखे लुटे त लुटण वारे खे त ग़लति आहीं, दीन ग़लति न आहे। पर तुंहिंजी सम्झ में फतूर पइजी वियो आहे, तो दीन खे बुरो चयो आहे, इस्लाम खे बुरो चयो आहे, क़ुरान खे बुरो चयो आहे। वींदे वींदे नऊज़ बिल्लाह अल्लाह जी ज़ात बाबरकात जो इनकार करे वेही रहियो आहे ऐं दुनिया खे तबाह थो बनाए। न हरगिज़ न, असांजो ईमान इहो आहे जेको अल्लाह जे क़ुरान बुधायो, जेको सुहनी नबी बुधायो। ताइफ में सरकार अल्लाह जी ज़ात बरकात तौहीद जी दावत ॾिनी। उहद जे मैदान में तकलीफ़ूं इन अक़ीदे जे लाइ सचियूं वयूं। मदीने मके जा सफ़र हिजरतूं इन अक़ीदे जे लाइ छा हल। पूरी दुनिया ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल जे अक़ीदे जे लाइ महबूबे ख़ुदा पैगाम हलाया हल। ऐं इहो अहिड़ो अहम अक़ीदो आहे जंहिंखे नसीब थींदो आहे उहो खती वेंदो आहे। हिकु हदीस पाक ॿुधो, मुस्नद इमाम अहमद बिन हंबल में आहे, उन जो शरह लिखियो आहे हिकु आलिम, उन शरह जो नालो आहे अल फतहुर रब्बानी शरहुल मुस्नद इमाम अहमद बिन हंबल शेबानी। उन शरह में थो आणे हदीस सरवरे कौनैन जी। हिकु दफ़े नबी सुहिणा पंहिंजे सवारी ते सवार थी वञी रहिया आहिनि, कंहिं पासे वञनि पिया, कंहिं पासे रवानगी आहे। रस्ते में को बदवी आहे, बहरारी जो अरब आहे, उठ ते सवार आहे, सॾे थो या रसूल अल्लाह बीहो। हबीबे ख़ुदा सॾु ॿुधी बीही रहिया, छो त पाण छा है रहमत लिल आलमीन, वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला, मुरादे गरीबों की बरलाने वाला। रहमत वारो नबी, यतीम जी यावरी वारो नबी, गरीब दावा करे नबी सुहिणो बीही रहे। बीठा आयो बदवी, उठ त लथो बि न आहे, पंहिंजे उठ ते सवार आहे। साईं मूंखे मुस्लमान बनायो, सुहिणे जो दीदार कई, हबीबन कलमो पढ़ायसि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ईमान आंदई, कलमो शरीफ पढ़ियो अथई, अल्लाह जे महबूब खे तस्लीम थो करे रसूल करे। हाणे वीचारे अर्ज़ कयो कि बरा वरी मुलाक़ात कबी। उठ खे फेरायई, उते ज़मीन रेती, कंहिं कुएं जो बेरड़ो हो, उन सोराख में उठ जो पेर लही वियो ऐं उठ थाबो खाई किरियो। किरण सां ही बि हेठि ते किरियो, जीअं किरियो तीअं हमरा जो साह परवास थी वियो। नबी से पंहिंजी सारी खे मोटाया, मथां ते बीठा, मथां बीही निहारियऊं। महबूबन जे पाक चेहरे ते दुख जा आसार ज़ाहिर थिया त हाणे वीचारे अल्लाह जे ज़ात ईमान आंदो आहे, महबूबे ख़ुदा ते ईमान आंदो आहे। हाणे वफ़ात थी वई, हिनखे वधीक मौक़ो मिलियो ई कोन दीन जे कम करण जे लाइ। ईअं निहारींदे निहारींदे ग़म दुख जा आसार मुंहं ते हुआ, पर हबीबन मुर्की ॾिनो। पाण वरी पंहिंजे लबनि ते तबस्सुम था आणीनि ऐं महबूब जो तबस्सुम बि निरालो आहे, हबीब जी मुर्क बि निराली आहे। मुर्का सिक वारनि जे लाइ मुहबत मए जी सुरका। सरवरे कौनैन खां सहाबी पुछो कि भला हेॾो गम, हेॾो दुख, हेॾी परेशानी, वरी हाणे तव्हां मुर्को था। पाण समय था ॻाल्हि हीअं आहे, पहिरें हिन जे किरण जे करे मां ग़मगीन थियुसि, मुंहिंजे मुंहं ते दुख जा आसार आया, मुंहिंजे दिल ते बार गुज़रियो, गरो गुज़रियो, गिरां गुज़रियो, हिनखे तकलीफ़ आई आहे। पर वरी जो मां निहारिया, अल्लाह जा मलाइक जन्नती मेवा खणी आया आहिनि। यदुस्सान फी फमिही मिन सिमारिल जन्नह, ॾिसां थो पियो त मलाइक हिन जे वात में जन्नती मेवा विझी रहिया आहिनि, इन जे करे मां ख़ुशि थी रहियो आहियां। ईमान आंदई, कलमू पढ़ई, अल्लाह जी तौहीद मञे, नबी सही रिसालत मञे, उन महिल अल्लाह ताला हिनखे जन्नती नेमतूं अता फरमाए छॾियूं। अहिड़ो हिकिड़ो वाक़ियो हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि जो बा, जेको वलीअनि जो सरताज इमाम हसन बसरी। वॾे हिकिड़ो माण्हू वियो कि बिला मां क़ुरान करीम जो हाफ़िज़ आहियां,
मूंखां क़ुरान विसरी वियो आहे, दुआ कयो त मूंखे क़ुरान यादि अचे। साईं फरमायो पुट मां तोखे ॾस थो ॾियां, हिकु ख़ुदा जो वली आहे उन ॾे वञ। साईं किथे आहे हो? बसरे में इमाम हसन बसरी सां हाफ़िज़ साहब ॻाल्हि कई। किथे आहे हो? अबा उहो थी मिन्ना जे मैदान में जेका मस्जिद आहे, उन मस्जिद जे अंदरि ज़ुहर जे निमाज़ ते जमायत थींदी आहे। इमामत कराइण वारो जेको हुजे उन खे कजा तोला दुआ घुरे। हज़रत इमाम हसन बसरी ॾस ॾिनो, हे क़ुरान पाक जो हाफ़िज़ रवानो थियो, मके पाक में उमरो करे मिन्ना जे मैदान में आयो, मस्जिद में के बीही रहियो आहे, निमाज़ जो टाइम थियो आहे, वाक़ई हिकिड़ो शख़्स चादर वेढ़े अंदरि आयो आहे, निमाज़ पढ़ाई थी, जॾहिं फारग थियो आहे, ही भर में वियो कि भला मां हाफ़िज़ क़ुरान आहियां, मूंखां क़ुरान पंहिंजे ग़लतियुनि जे करे, कुसूरनि जे करे, गुनाहनि जे करे विसरी वियो आहे, दुआ कयो त मूंखे क़ुरान यादि। बुज़ुर्ग फरमायो बाबा तूं बुरी नज़र कंदो आहीं, बुरी नज़र न कर कहे ॾे, उन बुरी नज़र जे करे तोखां क़ुरान विसरी वियो आहे। हाणे वेझो थी वेझो थियो, बुज़ुर्ग सीने ते हथ रखियसि, हथ रखे फरमाए त हाणे तूं हाफ़िज़ आहे, हथ मथे खण 30 पारा यादि थी विया। ईअं चई ऐं चईंसि पुट तो कंहिं मोकिलियो मूं ॾे? चईं हज़रत इमाम हसन बसरी। वो पुट पाण ईअं छो न कयईं, पाण बि करे सघियो थे, पाण लिक थो करे असांखे ज़ाहिर थो करे, हाणे मां बि ज़ाहिर थो कयांसि। ॾिठो ही त मुंहिंजे पुठियां नफ़ल कहे पे पढ़िया, साईं ख़बर न आहे सॼो वेढल हो, पाण समत इमाम हसन बसरी इहो हो जेको फर्ज़ जमायत बसरे में पढ़ाईंदो आहे ऐं नफ़ल मूंसां गॾिजी मिन्ना में पढ़ंदो आहे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक। ख़ुदा जे वलियनि जे लाइ अल्लाह जे प्यारनि बाण जल ज़मीन वेढ़ी वेंदी आहे, तुतवालहुल अर्द, ज़मीन वेढ़ी वेंदी आहे, हुन जे लाइ मंज़िल आसान थी वेंदी आहे। पोइ इहो शिरक आहे छा? इहो कुफर आहे छा? इनखे तौहीद जे ख़िलाफ़ चइबो छा? हरगिज़ न, हरगिज़ न। ही अल्लाह जे वलियनि खे कमाल मिले थो अल्लाह जे ज़िक्र सां, कमाल मिले थो अल्लाह जी इबादत सां, कमाल मिले थो अल्लाह जे यादि सां। ही शिरक न बल्कि शिरक खे टोड़ण वारी ॻाल्हि आहे, कटण वारी ॻाल्हि आहे। ऐं जेका शिरक जी दुश्मनी वलियनि कई आहे अहिड़ी ॿियनि कई कान्हे। हिंदुस्तान में हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती ख्वाजा अजमेरी रहमतुल्लाह ताला अलैह चिश्ती सिलसिले जो पीर आहे, जो उसने शायर फरमायो आहे, फरमाया तो अगर गेती सरासर बादगीर दे चिरागे चिश्तियां हरगिज़ न मीरद। सारो जहान तूफान लॻी वञनि तब चिश्ती पीरनि जो चिराग विसामण वारो न आहे। इन जो मतिलबु इहो कोन्हे ॿियनि जो कोन विसामंदो, पर चिश्ती बि हिश्ती हक़ जी किश्ती ॾाढो प्यारो सिलसिलो अल्लाह जे प्यारनि जो आहे। हज़रत ख्वाजा फरीदुद्दीन गंजे शकर, हज़रत सुल्तान निज़ामुद्दीन औलिया दहलवी, वॾा वॾा अल्लाह जा कामिल वली इन सिलसिले में हन ऐं एॾा प्यारा, एॾे मक़ाम वारा, एॾे फैज़ वारा जो निज़ामुद्दीन दहलवी वटि हिकिड़ो माण्हू आयो, साईं हीअ मुंहिंजी बानी आहे, सा मां चवां थो त विकिणां, पर बानीअ मूंखे चयो आहे त मूंखे उनखे विकिणी ॾे जेको मां पसंदि कयां त ही दीनदार आहे, सो तव्हां वठंदो बानी? साईं फरमायो बाबा बानीअ खे मूं वटि छॾ, भली ॿ टे ॾींहं रहे, जेकॾहिं मां हुन जे नज़र में दीनदार हुजां त पोइ मां ख़रीद कयां। ॿ टे ॾींहं रही मोटी आई, बानी ॾे ख़बर निज़ामुद्दीन दहलवी औलिया आहे ख़ुदा, हुन जे राति में छा ख़्यालु आहे? चईसीं अल्हम्दुलिल्लाह ज़ाहिर में त नेक आहे, पर मां सम्झां थी अञा मंज़िल परे। बानी भला छा तो ॾिठो, कहिड़ा ऐब तो नज़र आया? चए पहिरीं पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हिन बुज़ुर्ग जी माण्हू तारीफ़ घणी था कनि, गिला केरु करे ई कोन थो, जे हक़ चवे हा त गिला थिए हा, छो त हक़ वारे जी गिला केरु गिला नथो करे, छो मूंखे पक थी त हक़ कोन थो चवे। ॿी ॻाल्हि त अल्लाह वारा पंहिंजे कमाई मां खाईंदा आहिनि, मज़दूरी मेहनत मां, ऐं ॿियनि जे माल मां न खाईंदा आहिनि। ही नगर जी मानी थो खाए ॿियनि जे माल मां, सो शक थो पए त वली न आहे। टी ॻाल्हि त वलियनि खे तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि, जिस्म में बीमारी आज़ा हूंदा, हिन खे का बीमारी कान्हे, तंहिंजे करे वली न आहे। हे टई ऐब मूं ॻोल्हिया आहिनि निज़ामुद्दीन दहलवी वटि,
उन्हें बानी खे वठी सेठ साहब आयो कि भला मुझे बानी ताम ही एब कढिया हन। साईं फरमायो पुट इएं त चइबो कोन त कोई एबन खां पाक आहियूं, पर टई ॻाल्हियूं सही न आहिनि। छो सही न आहिनि? हिन चयो त माण्हू नेकी था कनि, सिर्फ़ हिन उहे ॾिठा जेके मुंहिंजा मुरीद हन, पर ॿिए पासे थोरो हिनखे वठी वञ, शहर जे ॿिए पासे कढी वियो त गाह जी गोड़ हुजे, गिला जो छटा हुजे, कहिड़ो आहे पीर, कहिड़ो आहे वली, हीअ आहे हीअ कई गिलाऊं था कनि। वरी गिलाफ हले थी, माना हक़ चए थो त गिला थी हले, छो त हक़ कंहिं वणंदो कोन, पोइ अॻिलो गिला कंदो। भला ॿी ॻाल्हि मानीअ जी, फ़क़ीर तूं मूंसां गॾिजी हल, मां पर्दो थो करायां, बानीअ खे वठी आ, ऐं बानी वञ अंदरि मुंहिंजे बचनि खे जो पर्दे में थी वञनि, पोइ मां अंदरि अचां थो, पर्दे में ॿार अची विया आहिनि, बीजियूं साइण पर्दे में थी वञनि। निज़ामुद्दीन दहलवी वली उन शख़्स खे बाहि खां वरितो आहे, अंदरि लंघे आयो, अचे निहारे त थाल पियो आहे ऐं मानी पचाइण जे लाइ वेलण पियो आहे, मथां हलण लाइ काठ जो ठहियल जो मानी ठाहिबी आहे उहो रखियो आहे, हर शइ पई आहे। चाहे थो पुट मां ॿाहिरि खाईंदो ई कोन हा, मां पंहिंजे कमाई मां जी मानी पाण पचाए खाईंदो आहियां। साईं भला बीमारी तव्हांखे कान्हे? चए थी बीमार कोन्हे को, बीमारी हुजे त वली हुजे, ख़ुदा वारनि ते इम्तिहान, हिन त छो न इम्तिहान आहे? हा हो बा बीमारी ॻाल्हि थी करे साईं। हा अल्लाह जे वलीअ पंहिंजे पाक जुबे खे मथे खयो, पुट मुंहिंजे पुठनि ॾे निहार, पुठीअ में निहारे त नासूर जो फट गंद वही रहियो आहे। साईं पोइ हिन में सूर हूंदो, दवा छो था करायो? थमे पुट जे दवा कंदुसि त सिधो थी सुम्ही रहंदुसि न, निंड अची वेंदी, हाणे सुम्हण न ॾींदो आहे, सॼी राति पंहिंजे रब खे यादि कंदो आहे। अल्लाह ही ख़ुदा वारनि अल्लाह जे प्यारनि जी, अल्लाह जे प्यारनि जी अजीब मिज़ाज आहे। हज़रत निज़ामुद्दीन दहलवी औलिया सिलसिले चिश्तीअ में कामिल पीर आहे, अल्लाह जी ज़ात बरकात जो बरगुज़ीदो बानो आहे, वॾे शान वारो आहे। त मूं अर्ज़ ख़ुदा वारनि जूं मंज़िलूं पंहिंजूं हुयूं, उन्हनि खे अकुल सां परोए न सघिबो आहे। निज़ामुद्दीन दहलवी वटि 3 कलंदर आया, 3 माना आहे जेके मलंग सिफ़त इंसान। साईं मानी खाईंदासीं दरगाह जी, साईं फ़क़ीर मानी खणी आ, बाबा लंगर वारो फ़क़ीर जो मानी खणी आयो, मानी अॻियां अॻियां रखियईं, पवे जो हिकिड़ो कलंदर सिफ़त इंसान वठी जो मानी खे उछलाए थी हाथी वञे। साईं इससे बेहतर चाहिए, भलो खाधो खपे। फ़क़ीर ॿियो वञी खणी आ, वरी खणी आयो, वरी हुन उछलाई मानी, अञा भली खपे। फ़क़ीर टियों वञी खणी आयो, हाणे वरी उछलाइण लाइ तयारु थियो त हज़रत निज़ामुद्दीन दहलवी फरमायो, पुट मूंखे हरू भरू ज़ाहिर न कर, हरू भरू ॾिठो न कर, हरू भरू ॻाल्हि खे मैदान में न आण। मुंहिंजी मानी तो 3 दफ़ा उछलाई, ॿियो दफ़ो उछलण जे लाइ तयारु थियो आहे। ॿुधाए त हीअ मानी भली आहे या फलाणे झंगल में जेको मुअल ढगे जो तो गोश्त खाधो उहो भलो आहे? जॾहिं साईं ॻाल्हि कई गोश्त जी तो 3 कलंदर सिफ़त इंसान साईं जे कदमनि में किरी पिया, क्योंकि भला ॻाल्हि कराइणी ही मानी विछड़ाइणी कान ही, बाक़ी सही ॻाल्हि आहे, पर हाणे ॿुधाए त तो असां कीअं खाधो? हमें हाउ पुट तव्हां झंगल मां पे आयो, अल्लाह जे वलियनि खां झंगल लिकल न हूंदा आहिनि, बयाबान मख़फ़ी न हूंदा आहिनि, तव्हांखे बुख तबाह बनायो, तंहिंखां तव्हां खाधो कोन घुरियो, अहिड़ी जाइ ते पहुतो जो न पिया खाओ त मरो पिया। शरीयत जो फ़ैसिलो आहे त जेको मरण जी हालत खे पहुचे थो पियो उहो खाई सघे थो, एतिरो खाए जंहिंमें जान बचे। तव्हां जान बचाइण जे लाइ खाधो आहे, ॿी का ॻाल्हि कान्हे का, जेके भला सही ॻाल्हि आहे। हाणे असां ते निगाहे करम फरमा त तुंहिंजे फैज़ मां मुस्तफ़ीज़ थी रंग जी वञे, वलियनि जे लाइ परे परे न आहे, वेझो वेझो आहे त परे बि वेझो आहे। हज़रत इमाम हसन बसरी वली आहे जेको निमाज़ ज़ुहर जी बसरे में पढ़ाए ऐं वरी अचे नफ़िल पढ़े मिना जे मैदान में। उन साईं जे पारे में हिकिड़े काफ़िर जो घर हो, काफ़िर बीमार आहे, 70 साल उमिरि आहे, मरण जे क़रीब आहे। इमाम हसन बसरी पुछण आयो, अबा कीअं आहीं? साईं मरण जी हालत आहे। पुट पोइ कलमो पढ़। छो पढ़ा? छा मिलंदो? अबा कलमो पढ़ंदे जहन्नम जे बाहि खां बची वेंदे। साईं फरमायो बची वेंदे त खिली के तुसीं 70 साल मूं बाहि जी पूॼा कई आहे, बाहि मूंखे थोरी सारी ॾी, जंहिंखे पूॼबा सो सारी न छा? साईं चयो ग़लतफ़हमी थी तोखे, बाहि ॿार तूं बि हथ जमात वेझा, तो बाहि जी पूॼा कई आहे, मूं अल्लाह जी पूॼा कई आहे। बाहि में हथ विधो त हुनजो हथ सड़ियो,
ऐं ख़ुदा जे वलीअ जो हथ न छॾियो। चए थो सी हाणे बकती बाक़ी तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, पर ॿियो वाइदो कर। कहिड़ो? मूंखे लिखी ॾे त मुंहिंजे मरण खां पोइ गुस्ल तूं ॾियारींदे, कफन तूं ढकाईंदे, जनाज़ो तूं पढ़ाईंदे, दफ़न तूं कराईंदे, ऐं मूंखे लिखी ॾे त मुंहिंजे जन्नत जो तूं ज़ामिन आहीं। साईं लिखी ॾिनो, कलमो शरीफ़ पढ़ाईंसि, उहा लिखत हिन जे कफन में विधई, जनाज़ो थियो, निमाज़ थी, दफ़न करे मोटी आयो। राति जो फरमाए थो मां परेशान हाल में आहियां, हैरत में आहियां। या अल्लाह मूं हुज्जत करे लिखी ॾिनी आहे त जन्नत जो ज़ामिन आहियां, मौला तूं का महिरबानी कजां। राति निंड में निहारिया त जन्नत जो दरवाज़ो खुलियो पियो आहे। उहो शख़्स जन्नत में हली रहियो आहे, जन्नत में हली रहियो आहे। पुछांसि थो ॾे ख़बर, चए थो पंहिंजी लिखत वठि, मूंखे कलमे जे सदके रब जन्नत ॾेई छॾी आहे। निंड मां जाॻा त लिखत वारो पनो मुंहिंजे हथ में आहे। ही अल्लाह जी तौहीद आहे, ही अल्लाह जे लाइ असांजो अक़ीदो आहे। हिन अक़ीदे जी असांखे आम तशहीर करणी आहे। छो अल्हम्दुलिल्लाह सभु मुस्लमान आहियूं, पर नए नस्ल में ही शिरकी